जो थी दे, ही ॾाढन जो थी दे, ही ॾाढन जो थी दे, ही ॾाढन जो थी दे। बाबा तू ही चाचो समझंदा आहियो त सॼे जग जहान में मोतबर सिर्फ़ तव्हां ई आहियो। जेकॾहिं तुंहिंजो भाउ कादन इजाज़त ॾे त मां वञी हुननि सां ॻाल्हाए अचां। भाॼे जी इहा ॻाल्हि आहे न त अधे खे अॼु ई मां राज़ी थो कयां, पर भाॼे तू रुगो रिश्तो पको करे अच। कमदार आहिनि अयूब खे सटको ॾियाण माना त कांव जे पुछ पटण बराबरि आहे, पोइ त हिन जो ट्रीको वेंदो ई न। इलाही अता कर के चमन भंग जा, उतड़ सां के ॾिसो तुमन भंग जा, भरे जाम पियूं के चमन भंग जा। अकल खान फैसलो त मां कॾहिं बि न कयां, पर छा कयां इन गोहर जे ज़िद जे करे। सुभाणे मूंखे फैसले में वञणो पवंदो। अयूब जॾहिं तूं फैसले में राज़ी न आहे, पोइ लाज़मी न आहे त तूं फैसले में वञी। अकल खान जेकॾहिं मां फैसले में न वियुसि न त जेको इहो हयात ख़ान आहे न गोहर खे ॻाल्हियुनि में मुंझाए मारींदो। मां नथो चाहियां त इहे ॻाल्हियूं कामयाब वञनि, इन करे सुभाणे हयात ख़ान जे साम्हूं वञणु मुंहिंजो ज़रूरी आहे, छो त मुंहिंजो नालो अयूब आड़ी कापा। इन जो मक़सदु त तूं ॻाल्हियूं निबेरण नथो चाहीं। कहिड़ो मुंहिंजो अंदरि ठरियल आहे जो मां ॻाल्हियूं निबेरींदुसि, जेसि ताईं मां इन्हनि कादन वारनि सां पलां थो करे हिसाब किताब बराबरि नथो कयां न, तेसि ताईं मां कॾहिं बि फ़ैसिलो न कंदुसि। मर्ज़ी जो मालिक आहिनि अयूब, जेको बि कमु हुजे न बेधड़क चईंदे, दुनिया को कंध कढायूं पर तोखे जवाब न ॾींदुसि। मालिक भलाई कंदी अकल खान, तव्हां में त असांजूं उमेदूं आहिनि, हाणे मोकिलणी कान्हे। सोट अयूब खे ॻोठ छॾे अच। रोज़ रोज़ या तव्हां तकलीफ़ न कयो। अयूब लोही घोड़ा आहिनि, जेकॾहिं ॿाहिरि जे कम न अचनि न बाहि ॾेई साड़े रख करे छॾिया आहिनि। जानू जी बाबल साईं। वञी गाॾी कढराए, सोट लाल खान अयूब खे ॻोठ छॾे ईंदो। बिल्कुलु बाबा साईं। मानी तैयार करे उड़े जमीन ते खणी अचजो, मां हलां। छो मां घर मानी खाइण लाइ न ईंदो छा? मो कमदार आ जो असां जे कढ बाहि बारियूं थो वते पियो, जमीन खसण जा रुगो थो पियो बहाना ताड़े। इन करे ई असां उते वेहूं शाम ताईं, वेही का गुड गुड कंदा रहूं त जीअं हुननि खे वारो न मिले। बाक़ी तव्हां मानी करे उते पहुचाइजो। हा चाची, असां मानी महल ते करे खणी ईंदियूंसीं। महलायती मानी टुकुर करे उते असां खे पहुचाइजो। इहे न त असां उते साणा लॻा पिया हुजऊं, तव्हां हिते खिल में बूटियूं पई हुजो किट 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 किट। न त ख़बर अथव न अमीना सां अल्लाह राज़ी आहे, ॿिए कंहिंजी परवाह ई कान्हे। हा मां हलांव थी पई।
हाँ मां साची वेंदासीं। सकड़ियूं दिलि जायूं न ॾियो, पोइ कल्याण बि कजो। जेकॾहिं तव्हांजूं अहिड़ियूं मूं ते महिरबानियूं रहियूं 2022 में मां बि अहिड़ी करोला वठंदुसि। खान हिकिड़ो कमु कर, ये छोरा ॾिसी थो न छोरा, इन गाॾीअ जी ब्रेक सॼी हलीने धूड़ में हण ऐं अहिड़ी त तेज़ ब्रेक हण कि सॼी धूड़ उॾड़ी हिन जे ॿुथ में पए, ख़बर पए त अयूब आड़े काप जी हैसियत छा आहे। तू घबराई न अयूब, अहिड़ी तो धूड़ विझान जो यादि कंदा। गॾह गाॾे ते बि नाहे चए आकिल खान जो अयूब खे हेड़ियूं गाॾियूं ॾींदो त अयूब जो दिमाग़ ख़राब थींदो या न थींदो? सचो ही मुराद, सही थो चवी, इन जो दिमाग़ वाकई ख़राब थियो आहे। मंसूर तॾहिं त हिन अयूब ॾे खे होश ई न आहे, हिनखे ॿुधाइणो पवंदो। जॾहिं पीरल पंहिंजीअ ते आयो न त पोइ पहाड़ बि पुरज़ा थी वेंदा। हीअ त मुठ भगुड़नि जी शइ आहे। पीरल इन अयूब खे त होश में आणिबो, रुगो फ़ैसिलो थी वञे सुभाणे। सुभाणे फ़ैसिलो आहे, गौर खे घुराए उन ते ज़ोर भरियो अथमि त अयूब खे फ़ैसिले में न वठी अचे। सुवाल ई पैदा नथो थिए जो अयूब फ़ैसिले में न अचे। कादर जेकॾहिं अयूब आयो त छा ॻाल्हियूं निबिरी वेंदियूं? रेस मूंखे नथो लॻे। कादर इलेक्शन मथां आहे, मुंहिंजे लाइ हिकु वोट क़ीमती आहे ऐं इन्हनि कमीणनि जा वोट तमामु घणा आहिनि। ठीकु आहे रेस, मां पूरी कोशिश कंदुसि त फ़ैसिले में निबिरी पऊं। कादर फ़ैसिले खे निबेरण जे लाइ जेकॾहिं तव्हांखे कस लाइणी पई न त उहा बि लाहींदुसि। बाबल साईं लिखी थो ॾियांव, अधु ॻोठ उन्हनि जो आहे। इन ई करे त चवां थो त उन्हनि खे राज़ी रखणु ज़रूरी आहे। मां पंहिंजा वोट विञाइण नथो चाहियां। कादन अयूब जेकॾहिं फ़ैसिले में अचे न त बि असांखे ज़हर जो ढुक भरे सब्र करणो आहे। ॻाल्हियूं हर हाल में निबेरणियूं आहिनि। वैसे अयूब जा लफ़्ज़ गोलीअ खां वधीक ख़तरनाक अथई। कुझु बि हुजे, पर मुंहिंजे करे इहो ज़हर जो वटो तोखे ॾियणो पवंदो। कादन असांजा सिर बि तव्हां लाइ हाज़िर आहिनि रेस याद खान। सिर त मूंखे न अयूब जो घुर्जे। रुगो इलेक्शन गुज़रे पोइ हिन निभागे मां समूरियूं कसरियूं कढंदासीं, छो त हयात खान उहो हाथी आहे जो लत ई हिकु रखंदो आहे, हमरा पूरो। शर्त मुंहिंजो इहो आहे त हिन मुराद जी मुंठी मुंहिंजे हवाले करे। बस बस अयूब बस, ज़ुबान संभाले ॻाल्हा।
हे ॾिसे थो न घर जो सॼो कमु रुलियो पियो आहे। भाॼाई छोकिरियुनि खे काॾे रवानो कयो अथई? उन्हनि खे मां काॾे मोकिलींदसि? कहिड़ा मुंहिंजा उन्हनि जे लाइ कम रुधा पिया आहिनि। घर जो कमु कनि उहो ई खोड़ आहे। पोइ घर में नज़र न थियूं अचनि, काॾे वयूं? छोकिरियुनि खे घर में वेहण अचे किथे थो? सॼो ॾींहुं वतन जे पाड़े में घुमंदियूं। अलाह न करे माण्हू अजायूं ॻाल्हियूं ठाहिनि ऐं पोइ वतूं विढ़ंदा। सुभाणे को मसइलो थिए उन खां अॻदा तूं छोकिरियुनि खे सम्झाए छॾ। अदा वॾा मूंखे थो चई, तूं नथो चई न? अदा तूं वॾो सॾो आहीं, कुझु तूं दड़को दामान करीं न। उहो अदा जेकॾहिं मां तो कुझु न त हीअ मुंहिंजे कंध में थी पवे। तंहिं करे तोखे थो चवां त तूं सम्झाईं दाबो ॾींहुं। अबा मां ज़ाइफ़ाणे वात सां घणो सम्झाए थकी आहियां, पर हिन कन खां ॿुधी हेॾो कढी थियूं छॾनि पयूं। तव्हां को मर्दानगीअ जो दड़को ॾियो न त सम्झ में अचे न। त पोइ हिननि जो इलाज कहिड़ो आहे मीना? इन्हनि जो इलाज आहे शादी। चाची शादी? कंहिंजी शादी? तो जे शादीअ जूं ॻाल्हियूं थियूं हलनि पयूं माई। चाची जेसी ताईं हिन पठाणीअ जी शादी न थींदी न तेसी ताईं मां शादी कोन कंदसि। तूं शादी न कर, पर इहो ॿुधायो त तव्हां किथे हुयो? बाबा ज़ुबैदा वटि। कहिड़ो लाचारो ओॾे वञण जो? चाचा सॼो ॾींहुं घर में वेही वेही बेज़ार थी पवंदी आहियूं। घड़ी खन वयासीं त छा थी पियो? अॼु खां पोइ असांजे इजाज़त खां सवाइ घर खां पेर ॿाहिरि न रखजो। हा साईं, तूं जो चवण ऐं हिन जो कुंड में वञी वेहण खोड़ ई कोन थो लॻे। बाकरो माल आहे, बाकरो माल। कोन चवण वठंदियूं, हिन कन खां ॿुधी हिन कन खां कढी थियूं छॾनि। अमीना सां अल्लाह राज़िया, कंहिंजी परवाह कान्हे। रुगो तव्हां इजाज़त ॾियो त मां हिननि खे भंग विझी बधां। कादन फैसले ते था वञो? हा, थोड़ा सब्र खां कम वठिजो, जीअं फ़ैसिलो निबरी पवे। असां त चाहियूं था त फ़ैसिलो थी वञे, पर अॻियां बि अयूब जहिड़ो खुरपट आहे। छा फ़ैसिलो निबरंदो? जॾहिं न वातोड़े भौंकण शुरू कयो न त असुल बस ई न कंदो। उन सां थियल बि त ज़ुल्म आहे न। ज़ाहिर आहे पोइ रड़ियूं त कंदो न। भाॼाई असां उन्हनि ते को बि ज़ुल्म न आहे कयो। उन्हनि पंहिंजो पाण पात्रनि खे कूर कूर कयो आहे। मञा थी त अयूब ऐं अहमद ॾिंगा आहिनि, पर उन्हनि जा छोकिरा त ग़रीब आहिनि न। पागुल कोशिश कंदासीं त फ़ैसिलो थी वञे, पर जे न थियो न त असां पंहिंजो मथो त कोन फाड़ींदासीं न। हू बि धण हमराहनि जो आहिनि, जेकॾहिं उन्हनि सब्र छॾियो त पोइ। पागुल गिदड़नि जो केतिरो बि वलर हुजे, पर असां शींहनि खे कुझु बि न करे सघंदो। भाॼाई तुंहिंजो त असुल साह थो वञे, साह ॼण को माण्हू खाईंदा आहिनि। अदा हाणे छॾियो भाॼाईअ खे, हलण जी कयो त हलूं। हा हा, रेस इंतज़ार में हूंदो। मालिक भलाई कंदो, छा करे पोइ ई मोटंदो। अरे डंडो छो खयो अथई? अगा वॾा माता को कुतो चप पाए हथ में डंडो हूंदो त कुतो भॼी वेंदो न। अरे हाणे रखो रखो डंडो। अचो। सोडेला चाचे अयूब खां पुछिया फैसले ते हलंदो या न? अदो दुल वजे ऐं दोसू बि ठहियो हाणे ठहियो, वधीक ठाहो को नथी। वञ। हाज़ुर अदो हाज़ुर। वञ हाणे वञ। अदा तू बि कमाल तो करी, चाचो न हले फतकी मरे, भला बाबे खे वठी हलूं जा। अड़े छोरा, जेकॾहिं खट भेड़ो न हुजा न त तो चढ़ण टूट टूट छोरनि जी त परवाह ई न कयां। रे हिननि जे लाइ त अदो अयूब ऐं मां ई खोड़ हुयासीं, पर छा कयां, टंक खां मजबूर आहियां। चई त बाबा भला खट खे कुलो ॾेयूं हलो वई। अड़े शर्म नथो अचे, पी ते ठठोलियूं थो करी। ठठोलियूं कोन थो कयां बाबा, सच तो चवां। जेकॾहिं तूं चई त खट खे कुलो ॾेई रेस वटि हली तोखे लायूं। अड़े गोहर,
हिन निभागे जो बात नथो बंदि करे। बाबा तूं हिननि सां जेतिरो चिड़ंदे न हे तोखे वधीक चिड़ाईंदा, तंहिं करे हिननि जे ॻाल्हियुनि ते ध्यानु ई न ॾे, माठ करे वेह। अड़े बाबे खे तंग न कंदो कर, हल हाणे हल हल अॻियां थी हल। ज़ुबैदा हल त हली असां पंहिंजो कमकार कयूं। अरे बात छिके रख जाए मता हिननि कमीननि खां ॾिनो आहे, छिके रख जास। चाचा अधे मोकिलियो आहे, फैसले ते हलंदे या चाचा मुंहुं सिर जी वरंदी त ॾे न। तूं एतिरो ठाहो को नाही, तोसां वेठो ॻाल्हायां, न वॾड़े ते मोकिल। अबा हिनखे तव्हां जेतिरो मिंथू कंदव न ओतिरी आकड़ कंदो। तव्हां वञो, हितां जे पोयां लॻो ईंदो पाण ई। चाचा छा थो चवीं? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए कुंवर ख़ान, भला तो सॼे ख़ानदान जी पग पंहिंजे सिर जे मथां रखी आहे छा? हाँ चाचा पग तुंहिंजे ई सिर ते आहे, तूं रुगो इहो ॿुधाए हलींदो या न? ठीकु आहे, मां फ़ैसिले ते हलां थो, पर ॿुध उन फ़ैसिले में तोखे हिकिड़ो लफ़्ज़ बि नाहे ॻाल्हाइणो। मां वॾो सॾो हां, उते मां पाण ॻाल्हाईंदुसि, पाण, ऐं हुननि खे ॿुधाईंदुसि त मां अयूब आड़ी काप हां, अयूब आड़ी काप। बाबे ॻाल्हायो त पोइ फ़ैसिलो बि थियो आहे। तूं चुप करे बीह। चाचा तूं रुगो हलण जी कर, ईअं सम्झ त असां पंहिंजा चप ई सिबी छॾींदासीं। हाणे हल त हलूं। अबा ही तव्हां सभिनी जो खलो ई विझंदव खूह में। तोखे न छॾियो कमु केतिरा दफ़ा त अयूब आड़ी काप सां ईअं ज़ुबान खोले न ॻाल्हाईंदी कर। हे बच्चे न जूता ठोकिया न ज़मीन ई वठंदी आहे। बच्चा अचो। अयूब अब जेकॾहिं ॻाल्हियूं कबियूं त पंधु वञी परे पवंदो, हिन करे ॻाल्हियुनि खे छॾियो, पाण में खीर खंड थी वञो त बहितर आहे। सुहिणी सलाह आहे, बिल्कुलु सुहिणी सलाह आहे त असीं पंहिंजो पाण में हिकु थी वञूं, ईअं न? पर हयात ख़ान असांजा वात रत सां भरियल आहिनि, रत सां। जंहिंजा वात रत सां भरियल हुजनि न त उन्हनि खे खंड जो ज़ाइको बि ज़हर लॻंदो आहे, ज़हर। तो त बसि ईअं आसानीअ सां चई छॾियो त पंहिंजो पाण में हिकु थी वञो। असांजा मुड़ुस मोल आहिनि, मुड़ुस, उन्हनि जा कफ़न बजा मेरा न थिया, ऐं तूं सोचई त सभु कुझु विसारे छॾियो। सुवाल ई पैदा नथो थिए। अयूब आड़ी काप कोन मञंदो इहो फ़ैसिलो। हयात ख़ान असांजे अंदरनि में बाहियूं थियूं ॿरनि, बाहियूं, ऐं असीं सभु कुझु विसारे छॾियूं, इहो असांखां कोन पुॼंदो। तव्हां त असली दंग करे छॾियो। मां इहो नथो चवां त तव्हां सभु कुझु विसारे छॾियो। तव्हां सां थियल नाइंसाफ़ियुनि जो हिसाब किताब कादन वारनि खां वठंदासीं। हा साईं, मूंखे ॿुधायो त तव्हां हिन कादन वारनि खां असांखे कहिड़ो पाव पलान थो वठी ॾियो? तव्हांजा ॿ मुड़ुस मोल आहिनि, हुननि जी खून बहा कादन वारा तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहिनि। घणो था खून बहा लॻायो? बाबा 3 लख खून बहा जे हिसाब सां कादन तव्हांखे 2 खूननि जा 6 लख भरे ॾींदो। रहिस मूं पंहिंजा 2 खून कादन वारनि खे बख़्श कया,
मां चैन खूनन जो बहा 12 लख इन्हनि कादन वारनि खे भरे थो ॾियां। पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त मुंहिंजो इहो आहे त हिन मुराद जी मुंठी मुंहिंजे हवाले करे। बस बस अयूब बस, ज़ुबान संभाले ॻाल्हा। तां भाइरनि जी दुआ खपे। हिन भेरे हयात खान जा त अहिड़ा त पेर कढंदुसि जो चोटीअ भर जी पट ते किरंदो। ॾिसजांइ। हई शाबाश, इहे को कजाए रेस। इने हयात खान के वारो पट्टे पट्टे मुंडीअ मां वठी फेराए फेराए या मुंडीअ जी पट ते ढड़जास। ये सब बेहोश थी वञे। तूफान संभाले वे ही डाढ़न जो थी दे। तूफान संभाले वे